सर ही मानू खुदकुशी करे रहा हुआ। खुदकशी तैं ख़बर ना है त इस्लाम में खुदकशी करण हराम है। इंसान पंहिंजे दीन ऐं ईमान खां ख़ारिज थी वेंदो आहे। छा नालो आहे तव्हांजो? साहब मुझो नालो रोशन है। ये मुझी धी मारवी है। ही चाचो त अणपढ़ियल पियो लगे, पर तू तो मूंखे सुलझल पई नज़र अची। छा तू बेड़ो अमल करण पई चाहीं? साहब इज्जत बचाइण जो ॿियो को भी रस्तो न हुयो। तव्हां भली असांखे 100 दफ़ा समझायो, पर पोइ बि असां पंहिंजी हयाती ख़त्म कंदासीं। कीअं ॾिसी सघंदुसि पंहिंजी जवान धीअ जो इज़त जो जनाज़ो निकिरंदो? साहब केरु आहे जेको असांखे इन नाहक खां बचाए? आहे केरु? बाबा वीचारो पोड़ो कुराड़ो ऐं असांखे भाउ बि न आहे। असांजो कोई बि वाई न आहे, तॾहिं त इहो रस्तो अख़्तियार कयोसीं। बिल्कुलु ग़लति सोचियो तव्हां। ॿियो त अॼु खां वठी तूं मुंहिंजी भेण आहीं ऐं मां तुंहिंजो भाउ। मूंखे ॿुधा त कहिड़ो वाॻू हुयो जेको तोखे गिड़काइण पियो चाहे? रेस नूरल जो पुटु जाबिर ख़ान। न धीअ न, जाबिर ख़ान जे नाले कुछ भी न चओ। साहब मुझी छोकरी कूड़ सी हणे। मुझी धी मुँह में वधीक एतिरी सघन आहे कि मां वधीक आज़ाद सही सघां। तोखे ख़बर न आहे ही सब पुलिस वारा वॾेरनि जा साथारी अथई। साहब असां जाबिर ख़ान ते फरियादी न आहियूं। अच धी अच त हलूं। जेकॾहिं ज़िंदगी एतिरी प्यारी आहे तव्हांखे त पोइ ख़ुदकशी छो पिया कयो? ऐं हा, असीं वॾेरनि जा साथारी न पर सिंध पुलिस जा सिपाही आहियूं। मुंहिंजो वाइदो आहे तोसां, हिकु सिपाही जी हैसियत में, हिकु भेण जे भाउ जी हैसियत में, त मां इन लोफर जूं लीड़ूं करे छॾींदुसि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी फरियाद लिखाईंदो, FIR दाख़िल कराईंदो त। बाक़ी जेकॾहिं तव्हां ग़ुलामी में ऐं ख़ौफ़ में मरण था चाहियो त तव्हांजा नसीब। ऐं हा, बाक़ी पुलिस ते का बि मयार न ॾियो ऐं न ई वरी पुलिस खे वॾेरनि जो साथारी चओ। तू चुप कर बाबा, मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे भाउ खे दाह ॾियां। हाँ धी भली ॿुधाइसि पंहिंजी दर्द जी कथा। जेकॾहिं दाद करे थो त। जाबिर ख़ान मुझी इज्जत ते दाग पियो हणणु चाहे। मां मजबूर हुन जानवर को पंहिंजी इज्जत बचाए न पी सघां। मां को जिन त न आहियां जो डिॼी पई। मुंहिंजो नालो जाबिर ख़ान आहे। जाबिर ख़ान मुंहिंजे त हिन तरह में तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे बाबा जे लाइ वॾी इज़त हूंदी। खुदा जो वास्तो अथई मुंहिंजी इज़त जो तमाशो न कढ। जिंदगी में जाबिर ख़ान कवाब में हॾी बर्दाश्त न कई रोशन, पर तूं मारवीअ जो पीउ आहीं, इन जे करे ज़िंदा थो छॾियां। जाबिर ख़ान हिन खे पंहिंजी दिलि जी ख़्वाहिश बणाईंदो। पंहिंजी हवस जे लाइ मुंहिंजी इज़त जूं लीड़ियूं पियो करणु चाहे। हाणे उहो असांखे कोन छॾींदो जे पुलिस जे हथ न आयो, या वरी पुलिस को बची ॿाहिरि आयो त। SHO साहब तव्हांखे भेण कयो आहे, पोइ बि तव्हां जाबिर ख़ान खां एतिरो ख़ौफ़ पिया कयो? मुर्तज़ा साहब उहो पुलिस ऑफिसर आहे जो जाबिर ख़ान जहिड़ा केतिरा ई अरड़ा घोड़ा सुधारे छॾियईं। ही घोड़ो न पर जानवर आहे, बगड़ आहे। खुदा पुजंदुसि। भली कहिड़ो बि जानवर छो न हुजे, पर जिस्म ते लोह जूं लठियूं लॻसि न त चठीअ जो खीर यादि अची वेंदुसि। तव्हां हिते ई वेहो, मां जाबिर ख़ान खे गिरफ़्तार करे थो अचां। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त कानून में केतिरी ताक़त आहे।
जाते बसाह जागे उते गुनाह जागे। सूबेदार जाबिर खान के गिरफ्तार करे ॾाढो पछताईंदे। शायद तो ख़बर ना आहे त मां हिन तर जो वॾेरो बि आहियां। तूं भली वॾेरो हुज पर कानून जी नज़र में मामूली ऐं मुजरिम आहीं। मूंखे लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगीअ खां नफ़रत थी वई आहे। लॻे थो त तूं पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार आहीं सूबेदार। इहो तोखे थाणे ते ॿुधाईंदासीं त ज़िंदगी कंहिंखे प्यारी आहे ऐं कंहिंखे ज़िंदगी खां नफ़रत। ओला मुस्तफ़ा ॿियारोसि मोबाइल में। जाबिर खान पंहिंजी इज्जत जो तमाशो न बना। इज्जत साली मोबाइल में वे। हल हल क्या थी हल हल ॾिसी जा तो हल। महफूज ना है किथे फिर जी सलामती। रिश्तन में धार आहिन दिलड़ियूं बि धार आहिन। हर गुनाह जीत गुनाह रिश्ता नाता सब रीत गुनाह। सुठो न आहे कि मूंखे गिरफ़्तार करे। तूं सही तो चवीं जाबिर खान त अञा मूं को सुठो कमु कयो ई न आहे। तव्हां टिजो न ऐं न ई ख़ौफ़ खाओ। हाणे ही जानवर तव्हांखे कुझु बि करे कोन सघंदो। मारवी मूं तोखे पंहिंजी भेण कयो आहे ऐं हिकु भाउ जे हूंदे जाबिर खे एतिरी ज़रूरत बि कोन थींदी जो तोखे ॾिसी बि सघे। अदा हिनखे मारे छॾ हिनखे मारे छॾ अदा न त हीअ असांखे मारे छॾींदो। जाबिर खान जे ज़ुल्म जो बाप अॼु मां बंदि करे छॾींदुसि। आईंदह ही तोखे घूरे ॾिसी बि वियो न त मां पंहिंजो नालो मटाए छॾींदुसि। तव्हांखे इजाज़त आहे तव्हां भली घर हलिया वञो। घर वञूं पर साहब मूं तव्हांखे चयो न त तव्हांजी हिफ़ाज़त असां ते फ़र्ज़ु आहे ऐं तव्हां असांजी हिफ़ाज़त में आहियो। मिस्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जाबिर खान खे लॉकअप करे छॾ।